सिंधी ॿोलीअ जे बाख़्तियार इदारे जे यूट्यूब चैनल ते तव्हां सभिनी खे भली कर चवां थी। जीअं त सिंधी लैंग्वेज अथॉरिटीअ पारां 2017 में सिंधी OCR ऑनलाइन लॉन्च कयो वियो हुयो, जंहिंमें स्कैन थियल मवाद खे तव्हां उन में टेक्स्ट में कन्वर्ट करे सघो पिया। पर जीअं त उहो OCR ऑनलाइन हुयो, जंहिंजे करे हिते नेट जी फैसिलिटी घणनि माण्हुनि खे न हुजण जे बावजूदि काफ़ी मुश्किल पेश आई पई। उन जे लाइ असां सोचियो त तव्हांखे छो न ऑफलाइन OCR जे बारे में कुझु मालूमात ॾिनी वञे त तव्हां पंहिंजे सिस्टम में सिंधी OCR ऑफलाइन कीअं इस्तेमालु करे सघो था। त उन जे लाइ सभ खां पहिरीं तव्हां पंहिंजो गूगल क्रोम या को बि ब्राउज़र तव्हांजे विंडोज़ में जेको हुजे उहो तव्हां खोलंदव। उन में पोइ लिखंदव जी इमेज रीडर, इहो लिखी तव्हां एंटर कंदव। उन खां पोइ तव्हां वटि मुख़्तलिफ़ लिंक्स ईंदा। उन में जेको लिंक आहे ॿिए नंबर ते हिते रिलीज़िस गिटहब वारो, उते तव्हां क्लिक कंदव। क्लिक करण खां पोइ तव्हां वटि मुख़्तलिफ़ ऑप्शन ईंदा। तव्हां वटि हीअ आहे जंहिंमें इमेज रीडर 3.31 ऐं ही 32 बिट जे लाइ आहे, ऐं ॿियो ही जेको इन खां हेठि जेको ऑप्शन आहे 86 84, इहो तव्हांजे ऑपरेटिंग ॿिन्ही खे सपोर्ट कंदो। 32 बिट खे बि सपोर्ट कंदो, 64 बिट खे बि सपोर्ट कंदो। हाणे उहो तव्हां ते डिपेंड थो करे त तव्हांजे ऑपरेटिंग सिस्टम खे कहिड़ी सपोर्ट करे थो त तव्हां उन बिट वारो इंस्टॉल कंदो। हीअ जेको लिंक आहे जंहिं तव्हां डाउनलोड कयो आहे उहो तव्हांखे डिस्क्रिप्शन बॉक्स में मां हिते ॾींदसि त तव्हां उते वञी उते उन लिंक ते वञी क्लिक करे इंस्टॉल कयो। जी इमेज रीडर ते क्लिक करण सां तव्हां उनखे ओपन करियो। ओपन करण खां पोइ उनखे इंस्टॉल करियो। ओके, जीअं जहिड़े तरीक़े सां इंस्टॉलेशन थींदी आहे सिंपली ईअं ई इंस्टॉलेशन थींदी। ऐं हाणे इंस्टॉलेशन जो प्रोसीजर शुरू थी रहियो आहे। तव्हां ॿिन्ही तरीक़े सां डाउनलोड करे इंस्टॉल करे सघो था। जी इमेज रीडर इंस्टॉल थी चुको आहे। हाणे उनखे ओपन कंदासीं। ओपन करण खां पोइ हिन में हिकिड़ो टूल आहे OCR जो, जिते लैंग्वेज अथॉरिटीअ जो जेको ट्रेंड डेटा आहे हिन में शामिलु आहे। असां उन ट्रेंड डेटा जे ज़रिए असां को बि स्कैन थियल मवाद असां सिंधी में कन्वर्ट करे सघूं था। उनखे असां को बि जेको आहे इमेज असां ओपन कंदासीं। तव्हांजे साम्हूं इमेज आहे, पर हाणे ही त बाय डिफॉल्ट अंग्रेज़ी खे खणंदो आहे, पर असांखे सिंधी इनेबल करण जे लाइ लैंग्वेज सिलेक्ट करणी पवंदी सिंधी। उन करे हिते ऑप्शन आहे मैनेज लैंग्वेजिस, हिते क्लिक कंदासीं। उन खां पोइ तव्हां वटि हिकिड़ो बॉक्स खुलींदो जिते हिते मुख़्तलिफ़ ॿोलियूं आहिनि। उन मां असां सिंधी SND ते क्लिक कंदासीं। हे तव्हांजे साम्हूं लैंग्वेज जो बॉक्स आहे। हाणे हिन मां सिंधी SND ते क्लिक कयो। हाणे खे अप्लाई कंदासीं। अप्लाई करण खां पोइ सिंधी जेको आहे ट्रेंड डेटा हिन में शामिलु थी वेंदी। हिनखे क्लोज़ कंदासीं। तव्हां हिते क्लिक करे ॾिसंदव त ॾिसो पहिरीं सिर्फ़ु इंग्लिश हुई, हाणे तव्हांजे साम्हूं सिंधी बची वई आहे। हिते असां सिंधी खे क्लिक कंदासीं त जीअं इहो असांजो इमेज जेको आहे कन्वर्ट थी टेक्स्ट में ईंदो ऐं रिज़ल्ट शो कंदो। हाणे हिते रिकॉग्नाइज़ ते कंदासीं त तव्हां ॾिसंदव हिते साइड में हिकिड़ो बॉक्स खुली आयो आहे जंहिंमें सॼो इहो जेको मवादु आहे स्किन वारो हिते टेक्स्ट में आहे। हाणे हिनखे कॉपी करे कंट्रोल कॉपी कईसीं। हाणे हिते MS वर्ड में हिनखे पेस्ट कंदासीं। नाज़रीन, हाणे असां हिकिड़ी ॿी फाइल कन्वर्ट करे ॾिसूं था। ॿी फाइल ओपन कई आहे, हिनखे कन्वर्ट कयोसीं। हाणे ॾिसंदव तव्हां त साइड में हिते टेक्स्ट में कन्वर्ट थी वियो आहे जेको डॉक्यूमेंट असां स्कैन कयो थियल पास कयो आहे OCR मां। सो अहिड़े तरीक़े सां तव्हां इमेजिस जेके आहिनि तव्हां टेक्स्ट में कन्वर्ट करे सघो था। आसानीअ सां हिन सॉफ्टवेयर खे इस्तेमालु करे सघो था ऑफलाइन। ऐं नाज़रीन, उमेद आहे त तव्हांखे असांजी वीडियो पसंदि आई हूंदी ऐं वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा ऐं शेयर कंदा ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा। महिरबानी।